अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस तईन दुनिया के जान में कुरान पढ़ण वारा पढ़ाण वारा कुरान मजीद ॿुधण वारा ॿुधाइण वारा आलिम ही तालिब हाफ़िज़ ही कारी मस्जिदूं ही मदरसा वाइज़ ही जलसा आन तेस ताईं कुरान भी आए तो दुनिया जो जान भी है। छो तो दुनिया में सिर्फ टे शयूं एक खालिक बियो मखलूक टियाड़ी शय आहे जेका न खालिक आहे न मखलूक आहे। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा खालिकु कुल्लि शै। फरमाई तवां जो रब तवां जो मालिक तवां जो खालिक सिर्फ अल्लाह हो। बाकी हर शे मखलूक है। आसमान मखलूक जमीन मखलूक जन्नत मखलूक जहन्नम मखलूक अर्श मखलूक इंसान मखलूक जिन्न मखलूक मलाइक मखलूक 1,24,000 अंबिया रसूल भी मखलूक पर आमिना जो लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक का खालिक सिर्फ अल्लाह। टी अड़ी शय आहे जेका न खालिक आहे न मखलूक आहे। वो अल्लाह जो कुरान आहे जेको न खालिक आहे न मखलूक आहे बल्कि ही कुरान अल्लाह जी सिफ़त है रब जो कलाम आहे। अल्लाह ताला हुयो अल्लाह ताला आए अल्लाह ताला रहंदो तो कुरान भी हुयो कुरान आए कुरान क़यामत ताईं बाक़ी हूंदो।
उहे भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे अल्लाह हुन जी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काहे आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं अरफात जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहस्सब, इते अची अबरा जो लश्कर बीठो। ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, फौजनि उन्हनि उठनि खे ॿधो। अबरा बादशाह चयो त बाबा जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे उहो असां सां मिले। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली साईं जन जो ॾाढो हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब वॾो कदावर, हसीन जमील रोब ताब वारो माण्हू। रिवायात में अचे तो जॾहिं अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुन ते एॾो रोब थी वियो जो इस्तक़बाल में अबरा उथी बीठो, पंहिंजे भरिसां विहारियईं। अबरा बादशाह चयो जनाब असांजो मके जी अवाम सां जहिड़ो न आहे, तव्हां सां असांजी दुश्मनी न आहे, असांजी दुश्मनी आहे बैतुल्लाह सां। तो ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब तव्हांजे फौजनि मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा बादशाह हैरान थी वियो, ही बैतुल्लाह जो मुतवली, हिनखे बैतुल्लाह जो फिक्र न आहे, हिनखे उठनि जो फिक्र आहे। तो उन वक्त में जनाब हजरत ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह के जेके लफ्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी हिन बैतुल्लाह जो मालिक मां न आहियां, बैतुल्लाह जो मालिक असांजो अल्लाह। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो, बैतुल्लाह जाने अल्लाह जाने। ॿुधायो मुसलमानों अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजालहुम कअस्फिम मअकूल। सब जो सुभान अल्लाह। फरमाई जॾहिं अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर काई आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ, रब फरमायो पोइ उन जे मुक़ाबले जे लाइ मां रब पाण हेठि लही कोन आयुसि। का फरिश्तन जी तरबियत याफ्ता फौज उन जे मुकाबले में न आई। या अल्लाह भला करो तुंहिंजो लश्कर हो। अल्लाह से फरमायो वमा यालम जुनूद रब्बिका इल्ला हू, मुंहिंजो हिकिड़ो लश्कर कोन अथव, हज़ारे मुंहिंजा लश्कर अथव, हज़ारे मां रब जूं फौजूं आहिनि। आसमान मुंहिंजो लश्कर, ज़मीन मुंहिंजो लश्कर, हवाई तूफान मुंहिंजो लश्कर,
बोडई सिला भी मुझो लश्कर थव, करोना भी मुझो लश्कर थव, माकड़ भी मुझो लश्कर थव, दरियाई समुंदर भी मुझो लश्कर थव, किवलू मकुगा भी मुझो लश्कर थव, ई मच्छर भी मारब जी फौज थव, वमा यअलमु जुनूद रब्बिका इल्ला हू। रब फरमायो मुझा कई लश्करन कई मुझो फौजन, मां पंहिंजे फौजन के पारा थो जगा, तव्हांखे कोई पतो ना। फरमाई व अरसल अलैहिम तैरन अबाबील, अबरा बादशाह जे हाथन वारे लश्कर जे मुकाबले जे ला रब जेको लश्कर मोकिलियो कुरान तो फरमावे नंढड़ा पखिया, झिरकी जेतिरा नंढड़ा पखिया। या अल्लाह भला उन्हनि वटि गोरी मिसाइल हुयो, एटम बम हुया उन्हनि वटि, किलेशन या राइफल या जितरी जूं उन्हनि वटि गोलियूं। फरमाइनन तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील, दाल जे चणे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया, ॿ चंबन में हिकिड़ी चोब में उहे पथरियूं उछलाइनि पिया, हिकिड़ी पथरी बि गुस्से कान पई। जंहिं बि फौजीअ जे मथे ते उहा पथरी लॻे पई, उन फौजी के क्रॉस करे, हाथी के क्रॉस करे वनी जमीन में सोराख पई करे। मुफस्सिरीन हजरात लिखन था उन वक्त में वो फौजी वो हाथी फाटी जरा जरा बंदी पियो वञे। फजालहुम कास्फिम माकूल, रब फरमा ये करे जजो मान जिया ओ लॻा। बुधायो मुसलमानों, रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल, जिया बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ, ये रसूलुल्लाह जी भी रब हिफ़ाज़त कई या न कई? सब मक्के जा सरदार तलवारूं खणी अची साईं जी घर जी ॿाहिरां बीठा त जो असां अल्लाह जे नबी खे न छॾींदासीं। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब ॿाहिरि निकिर। या अल्लाह मां किथों निकिरां, गिराट जेतिरी बि जाइ ख़ाली न आहे। रब फरमायो मां जो तोसां गॾु आहियां, पथरनि जी मुठूं छिला। वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। मुंहिंजा महबूब पथरनि जी मुठो चला, इन्हनि पथरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो बनाए, तुंहिंजे वार वार जी हिफ़ाज़त मां रब पाण कंदुसि। नबी साईं पथरनि जी मुठू चलाई। रब फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। सोरा तो त पथरनि जी मुठू छुलाई, बाक़ी इन्हनि पथरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो तो कोन बनायो, मां रब उन्हनि खे अंधो कयो। ॿुधायो अल्लाह पंहिंजे रसूल जी हिफ़ाज़त कई या न कई? वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त, जीअं बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ, जीअं रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ। घोटकी जा मुसलमानों इहे रब पंहिंजे दोस्तनि जी भी हिफ़ाज़त कंदो अथव। आत्मा तोखे कुरान मजीद जी रोशनी में रब जे दोस्तनि जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। दकियानूस हिकिड़ो ज़ालिम बादशाह हुयो। हिकिड़े पासे ना बुत बीहारियईं, ॿिए पासे ना बाहि जो मच बारायईं। पूरे मुल्क में ऐलान कई जेको इन बुत जो सजदो कंदो
मुझो सजदो कंदो उनखे नौकरियूं मिलंदियूं, उनखे उहदा मिलंदा, वज़ारतूं उनखे मिलंदियूं, ठीका उनखे मिलंदा। जेको मुझो ऐं मुझे पुत जो सजदो न कंदो उनखे जहिड़े बाहि में जलाईंदुसि। पर याद रखो मुसलमानो, इन्न लिकुल्लि फिरऔन मूसा, जिथे बातिल फिरौन जी सूरत में ईंदो आ उते हक़ हज़रत मूसा जी सूरत में ईंदो, बातिल निमरूद जी सूरत में ईंदो त हक़ हज़रत इब्राहिम जी सूरत में ईंदो, बातिल अबू जहल अबू लहब उतबे ऐं शैबे जी सूरत में ईंदो त हक़ मुहम्मद मुस्तफ़ा जी सूरत में ईंदो। बातिल जेकॾहिं बिदअत राफ़िज़ियत कादियानियत मिर्ज़ाइयत सरमाएदाराना निज़ाम जे सूरत में साम्हूं ईंदो त इंशाअल्लाह हक़ उलमा देवबंद जमियत उलमा इस्लाम जी सूरत में साम्हूं खो गए। बादशाह जो भी सजदो पिया कल, पुत जो भी सजदो पिया कल, बाहूं पिया बद। पर अल्लाह से फरमायो इन्नहुम फित्यतुल आमनू बिरब्बिहिम, उते चंद नौजवान हा, फित्यतुल माना चंद नौजवान, 7 नौजवान हुया जन रब सां वाइदो कयो या अल्लाह असां मरी वेंदासीं, असां बाहि में जलण बर्दाश्त कंदासीं, पंहिंजा कंधा सां कपाए छॾींदासीं, पर तोखां सवा ॿिए जे आॾो कोन झुकंदासीं। वरबतना अला कुलूबिहिम, रब फरमाए असां उन्हनि जे दिलनि खे मज़बूत कयोसीं। इज़ क़ामू, बीठा हुया, ये मुजाहिदनि वांगुरु बीठा। बादशाह चल मुझो सजदो छो था कयो, मुझे बुत जो सजदो छो था कयो, तो उन नौजवान बादशाह के जवाब में चयो फ़क़ालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्ज़, ओ बादशाह तू भी असांजो रब नहीं, तुहारो पुत भी असांजो रब नाहे, असांजो रब हुआ जेको आसमान ऐं ज़मीन जो रब आहे। लन नदउव मिन दूनिही इलाहा, असां अल्लाह खां सवा ॿिए खे कोन सॾींदासीं, अल्लाह खां सवा ॿिए जे आॾो कोन झुकंदासीं, रब खां सवा ॿिए जो सजदो कोन कंदासीं। ऐं मुसलमान हिन खे चए रब खां सवा ॿिए जे आॾो न झुक। मेंह गाओ खाईंदी आ त कंधु हेठि कंदी आ, घोड़ो तारो खाईंदो आ त कंधु हेठि कंदो आ, शींहं जहिड़ो ताक़तवर जानवर जन महिल शिकार खाईंदो त उहो बि कंधु हेठि कंदो आ। पर जॾहिं हिन इंसान जो वारो आयो, अल्लाह से फरमायो इंसान मां रब तोखे 2 फुटनि जेतिरा हथ थो ॾियां, तू ये पंहिंजी इज्जत वारी गर्दन रोज़ी जी आॾो न झुका, रज़ाक जे आॾो झुका। हर निमाज़ में सजदो आ, फजर जी निमाज़ में सजदो, ज़ोहर जी निमाज़ में सजदो, असर जी निमाज़ में सजदो, मगरिब जी निमाज़ में सजदो, इशा जी निमाज़ में सजदो। पर हिकिड़ी निमाज़ है जंहिंमें सजदे जी इजाज़त न आहे, कहिड़ी निमाज़? जनाज़े जी। कंहिंजो भी जनाज़ो हुजे, छो न हज़रत इमाम अबू हनीफा जो जनाज़ो हुजे, छो न हज़रत इमाम मालिक इमाम शाफ़ी जो जनाज़ो हुजे, छो न इमाम अहमद बिन हंबल जो जनाज़ो हुजे, छो न हज़रत अबू बकर सिद्दीक, हज़रत उमर, हज़रत उस्मान, हज़रत अली से जो जनाज़ो हुजे, छो न मुझे महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो जनाज़ो हुजे, पर सजदे जी इजाज़त न आहे। मुसलमानों जॾहिं जनाज़ो ज़मीन खां 2 फुट मथे पियो आहे, उन वक़्त में सजदे जी इजाज़त न आहे। हाणे जनाज़ो 3 गज़ ज़मीन जे अंदरि दफ़न करे आयासीं, हाणे सजदे जी कहीं इजाज़त ॾिनी। अॼु वाइदो कयो त झुकंदासीं सिर्फ़ रब जे आॾो।
वांगया था चवंदा असांजा 83 करोड़ आला माना जेतिरा वांगया ओतिरा आला पर मुसलमान भी घटायो कोन लय जी पूजा मुसलमान पियो करे लांगीअ जी पूजा मुसलमान पियो करे कंडीअ जी पूजा मुसलमान पियो करे पिपर जी पूजा मुसलमान पियो करे काठीअ जी पूजा मुसलमान पियो करे घोड़े जी पूजा मुसलमान पियो करे पीर जी पूजा मुसलमान पियो करे सरदारन जी पूजा मुसलमान पियो करे डाचीअ जी कब्रुनि जा तवाफ मुसलमान पिया कल बिटशा रोड ते टंडो आदम रोड ते हिकिड़ो बग्गो गड्ढो घुमंदो हुयो सभिनी खे ख़बर आहे मंडो भी हुयो वो मरी वियो उन बग्गे गड्ढे जी क़ब्र ठही वई हाणे उते उन दरगाह जो नालो आहे पीर बग्गा शेर पीर कोको पीर चिमटली पीर वयल सब उते मुसलमान पिया था झुकन अज मां वट गुज़ारिश खणी आयो आहियां मेहरबानी कयो पंहिंजा अक़ीदा सही कयो अल्लाह जे नबी जे बस जो पहिरें नंबर ते मक़सद इहो त ग़लत अक़ीदा ख़त्म करे सही अक़ीदो धारियो तबलीग पई हले शिरक जी सॼी मीडिया तव्हां ई असांजे जलसनि खां वॾा जलसा उते शिरक जी तबलीग उस्ताद मीर साहब ॻाल्हि पिया कनि त लाड़काणे में हूंदो मौली दोस्त मोहम्मद बुलबुल मदीना हाणे वीचारो फौत थी वियो लाड़काणे जे भरिसां वाइज़ पियो करे उन वाइज़ में हिकिड़ो साईं ॿेर वारनि जो मुरीद हुयो मारफानी बरोच उहो बि वाइज़ में वेठो त बुलबुल मदीना तकरीर में चयो त हज़रत महबूब सुबानी वटि हिकिड़ी माई आई उनखे 7 न्याणियूं साईं खे चई आई आहे मां तव्हां वटि पुट जी लाइ मेहरबानी कयो मूंखे पुट ॾियो हज़रत महबूब सुबानी फरमायो अम्मा तुंहिंजे लिखे में न आहे माईअ चयो लिखे में हुजे हा त तो वटि छो अचां पोइ त हज़रत महबूब सुबानी जलाल में अची वियो चई चङो भला नथी बुड़ी त 7 न्याणियूं 7 पुट तो बरो चुथी बीठो मूंखे सुमाणो चई हल भेगा मौली साहब हेॾो लोटीअ वारो कूड़ लोटी ॾिठी त हेठों सोड़ी हूंदी आहे मथो वेकरी पोइ ॿई लुॾंदी आहे चई वाह मौली साहब हेॾो लोटीअ वारो कूड़ हाणे 7 न्याणियूं कंहिंजूं ज़ालूं हूंदियूं कंहिंजूं माइरूं हूंदियूं हाणे हुननि निभागनि जूं ज़ालूं जो मर्द थी वञनि त उहे निभागा केॾे वञनि ही त महबूब सुबानी 7 घर बर्बाद करे बरोच मांगो मूंखे सुमाणो वॾे आवाज़ सां मौली साहब खे चई पोइ दलील जो हुन वटि न हो चई बाबा ही वहाबी तूं किथां आयो आहे दलील न हूंदो आहे त पोइ बसि इल्ज़ाम बाबा ही वहाबी या तबलीग पई हले कुरान तो फरमावे 7 नौजवान हिकिड़ी गार में अची वेठा पाण में मशवरो कयूं त हाणे छा कयूं सभिनी गॾिजी फ़ैसिलो कयो बाहि में जलंदासीं फांसी क़बूल कंदासीं पर न बुत जो सजदो कंदासीं न बादशाह जो सजदो कंदासीं कुरान तो फरमा मशवरो करे सुम्ही पिया फज़रबना अला आज़ानिहिम रब जो पंहिंजे दोस्तनि सां एॾो प्यार हूंदो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चनि सां प्यार न आहे जीअं अम्मा पंहिंजे बच्चनि खे कननि ते थपकी हणी करे आराम कराईंदी आहे अल्लाह से फरमायो फज़रबना अला आज़ानिहिम असां पंहिंजे कुदरत जी थपकी उन्हनि जे कननि ते हणी करे उन्हनि खे आराम करायोसीं या अल्लाह भला केतिरो वक़्तु उन्हनि खे निंड अची वई हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ी राति हफ़्तो या महीनो साल या 2 साल
रब फरमायो वलबिसू फी काफिहिम सलासमियतिन सिनीन वज़दादू तिस्सा। रब फरमायो असां पंहिंजे दोस्तनि खे निंड ॾेई छॾीसीं पर 309 साल 309 साल निंड में पिया। फरमाई 309 सालनि जे अंदर मुंहिंजे दोस्तनि खे बुख भी कान लगी। 309 सालनि जे अंदर मुंहिंजे दोस्तनि खे उन भी कान लगी। 309 सालनि जे अंदर मुंहिंजे दोस्तनि जा कपड़ा भी मेरा कोन थिया। 309 सालनि जे अंदर मुंहिंजे दोस्तनि जा वार ई न भी वॾा कोन थिया। 309 सालनि जे अंदर फरमाई मुंहिंजे दोस्तनि खे थक भी कोन थियो। वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल। रब फरमायो असां पंहिंजे दोस्तनि जे पासनि खे भी तब्दील कंदा रहियासीं। करबल सॼे पासे सुता पिया, करबल खॿे पासे। ॿुधायो रब पंहिंजे दोस्तनि जी हिफ़ाज़त कई या न कई? कलामुल्लाह इन कलाम जी निस्बत केॾे अल्लाह फरमाए जीअं बैतुल्लाह जी असां हिफ़ाज़त कई आहे, जीअं रसूलुल्लाह जी असां हिफ़ाज़त कई आहे। रब फरमायो जीअं पंहिंजे दोस्तनि जी असां हिफ़ाज़त कई आहे, ईअं कलामुल्लाह जी हिफ़ाज़त भी रब फरमायो असीं पाण कंदासीं। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब फरमाई खजानो असां जो आहे। भाई कुरान का जो खजानो रब तो फरमाई खजानो असां जो आहे। तॾहिं करे न खजाने जी हिफ़ाज़त भी असीं पाण कंदासीं। या अल्लाह ज़रदारी पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त दुबई पियो करे। नवाज शरीफ पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त बरतानिया पियो करे। इमरान पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त पंहिंजे यहूदी माइटनि वटि पियो करे। भला ही कीमती खजानो इन जी हिफ़ाज़त किथे थींदी? लोही कोटनि में, मज़बूत किलनि में, लोह जे अलमारियुनि या पेटियुनि में इन जी हिफ़ाज़त थींदी। अल्लाह से फरमायो न बल हुवा आयातुम बय्यिनात फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म। रब फरमा असां पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त कई आहे हिननि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में। इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में अल्लाह जो खजानो महफ़ूज़ अथव। पोइ जेकर का सरदार का खान जो खजानो का किले में हुजे ऐं उन किले के केरु खाट हणे, अलमारी में कंहिंजो खजानो महफ़ूज़ हुजे ऐं उन अलमारी जे ताले के केरु टोड़े, मां तव्हां खां पुछां थो सरदार छॾींदो? अल्लाह से फरमायो मुझो खजानो इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में अथव। जेको हिननि खे खाट हणण जी कोशिश कंदो, रब फरमायो मां न छॾींदुसि। महिरबानी कयो इन्हनि आलिमनि ऐं तालिबनि सां ॾाढा बि न ॻाल्हाईंदा कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी। कुरान तो फरमा जिथे मुझो नबी मौजूद हुजे उते पंहिंजी आवाज़नि खे बुलंद न कयो, शोर न कयो, गोग न कयो, बेदबी थी पवंदी, ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव। सवाल तो पे हिन वक्त त नबी से मौजूद कोन्हे। उलमा लिखनि था त हिन वक्त नबी से जा वारिस आलिम आलिमनि जी का दीन जी कचहरी पई हले, कुरान जो दर्स पियो हले, नबी से जो फरमान बयान कयो वञे, हदीस बयान कई वञे त पंहिंजी आवाज़नि खे बुलंद न कजो, शोर न कजो, घोग न कजो। खुदा जो वास्तो अथव जलसे में को आलिम वाइज़ करे, अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि बयान करे, बेद भी करे ॻाल्हाए जो न, ज़िंदगी जा अमल चट थी वेंदव, का शइ कान बचंदव।
इन्हनि जलसनि में बि अदा कयो अदब सां एतिराम सां का कचहरी करणी हुजे त ॿाहिरि वञी एकड़ ॿ एकड़ ॿाहिरि वञी उते वञी कचहरी मन आदाली वलियन फक़त आज़नतु बिल हर्ब रफ़मा तुझे को मुझे दोस्तन सा जेड़ो कंदो मां खुदा जो नन सा जेड़ो आ मां तवा का पुछा तो इन आलमन तालबन को वधी कर रब जो कहिड़ो दोस्त आ इन्हनि जी ज़िंदगी ते नज़र कंदो रात जो अञा मुअज़्ज़िन आज़ानी कोन ॾींदो आहे त ये तालिब उथी करे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा था फजर जी नमाज़ ताईं पिया था क़ुरान पढ़नि वरी फजर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा वरी क़ुरान इन्हनि जे साम्हूं 11:30 12 बजे ते पिया था क़ुरान पढ़नि वरी 2 कलाक 2.5 वक़्फ़ो मिलंदो आराम जो वरी ज़ोर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा वरी क़ुरान इन्हनि जे साम्हूं असर जी नमाज़ ताईं पिया था क़ुरान ऐं हदीस पढ़नि वरी असर जी नमाज़ जमात सां पढ़ंदा वरी क़ुरान इन्हनि जे साम्हूं 1 कलाक वक़्फ़ो मिलंदो मग़रिब जी नमाज़ जमात सां पढ़ंदा वरी क़ुरान हदीस इन्हनि जे साम्हूं इशा जी नमाज़ ताईं वरी इशा जी नमाज़ जमात सां पढ़ंदा वरी क़ुरान हदीस इन्हनि जे साम्हूं असां त रात जो 12-1 बजे ताईं पुटनि ऐं न्याणियुनि समेत घर में टीवी ॾिसंदा आहियूं ड्रामा ऐं फिल्मूं टच मोबाइल ॾिसंदा आहियूं पर मदरसनि में वेंदो त रात जो 12-1 बजे ते पिया था तालिब क़ुरान ऐं हदीस जो मुतालियो कनि कॾहिं कॾहिं त असां ॾिठो आहे रात जो देर सां मदरसे में वञो वञी सुम्हूं त के तालिब मुतालियो करे करे उहे किताब उन्हनि जे सीननि ते पिया हूंदा न रली न विहारो उते उन्हनि खे निंड अची वेंदी आहे वतन खे छा कंदुसि मां मदरसो आहे वतन मुंहिंजो मरंदुसि मां किताबनि ते वरक थींदा कफ़न मुंहिंजो अहलुल कुरान हुम अहलुल्लाह ये कुरान वारा ही खुदा जा वली अथव महिरबानी कयो इन्हनि सां न फिटाए इन्हनि जी ख़िदमत कजो सुल्तान महमूद गज़नवी तव्हां ॿुधो हूंदो ॾाढो नेक बादशाह हुयो जंहिं सोमनाथ मंदिर फतह कयो पोइ सुल्तान महमूद चयो त मूंखे 3 वहम पैदा थिया घणा वहम पहिरें नंबर ते मूंखे इहो वहम पैदा थियो त मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे गज़नी छो त बचपन में ई नंढड़ो हो त हुनजो पीउ फौत थी वियो ॿिए नंबर ते इहो वहम पैदा थियुसि त अलाए रब मूंखां राज़ी आहे अलाए नाराज़ 3 नंबर ते इहो वहम पैदा थियुसि त हीअ जेका हदीस है अल उलमा वरसतुल अंबिया आलिम सवा लख नबियनि जा वारिस या हदीस अलाए सही आहे अलाए ज़ईफ़ आहे वारिस त असां हुजूं बादशाह सॼे मुल्क खे संभालूं पिया सोमनाथ मंदिर फतह मां कयो हिंदुस्तान जे हिंदुनि खे टोटा असां जबाया अफगानिस्तान के इस्लाम जो किलो असां बनायो ऐं नबी से जा वारिस वरी तालिब ई गरीब मौलवी या हदीस अलाए सही अलाए ज़ईफ़ ये 3 वहम पैदा रात जो गश्त पियो करे गश्त कंदे कंदे ॾिठई त हिकिड़ो वांगियो आहे उन जे दुकान ते बत्ती पई ॿरे मदरसे जो हिकिड़ो तालिब हुन बत्तीअ ते वेही करे क़ुरान मजीद जो सबक पियो यादि करे वरी वांगियो जो बत्ती अंदर भांडे में खणी वञे त उहो तालिब बि उन बत्तीअ जे पोयां बादशाह खे यकीन थियो त पक मदरसे में बत्ती न आहे तॾहिं इहो तालिब इते पियो थो क़ुरान जो सबक यादि करे रात जे वक़्त में शाही दरबार में जेका बत्ती पई ॿरे वज़ीर खे चई त इहा बत्ती हिन मदरसे में मोकिल त तालिब हिन बत्ती ते वेही करे क़ुरान मजीद पढ़नि अल्लाह के सुल्तान महमूद जी अदा एडी वणी वई जो उन रात ख्वाब में सुल्तान महमूद के नबी से जी ज़ियारत नसीब थी नबी से भाकुर पाए सुल्तान महमूद के फरमाओ गज़नी जा पुत्र बाबा उनके वहां मोनी दबाका जो पुत्र ओ गज़नी जा पुत्र मुबारक हो जई रब तो को बिनी जान में राजी थियो बियो वामियोस
रब अला राज़ी अला नारा ओ गज़नी जा पुट मुबारक हो जाई रब तो को बिनीन जहानन में राज़ी थियो जो तो मुझे वारिसन कुरान मजीद पढ़ा वारल ताल बंजे बत्ती जो बंदोबस्त कई नबी से बुधाए त मुझा वारिस सही है ये सिर्फ नबी जा वारिस न था 1.25 लाख नबीन जा वारिस पारे नंबर ते जो अज़म कयो त पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं कारान जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बच्चन खे आलिम ऐं हाफ़िज़ कंदासीं सब हथ मथे खणो बाबा बे नंबर ते इन्हनि मदरसनि जी ख़िदमत कयो तव्हांखे ख़बर आहे असां हुकूमत को भी पैसा न वठंदा मौलाना फज़ल रहमान साहब लाड़काने में चयो त 15 साल अॻु में एजेंसी ने मूंखे चयो मौलाना इमरान सां ठाह कर न त मदरसे जो मौलवी तुझे खिलाफ थींदी मदरसे जो मोहतमिम तुझे खिलाफ थींदी मदरसे जो उस्ताद ऐं मुफ्ती तुझे खिलाफ थींदी मस्जिद जो पेशमान तुझे खिलाफ थींदी 500 अरब डॉलर आया अमेरिका को मौलविन के खरीदने जे लाइ त मौलविन के मौलाना जे बरखिलाफ कयो 500 अरब डॉलर पर मौलाना फज़ल रहमान साहब फमा भली भुख भरम जी शल न वञे शान असां पिनी करे मदरसा हलाईंदासीं चंदा करे असां मस्जिदूं मदरसा ठहाईंदासीं हुकूमत जे पैसनि ते असां थुक बि न हणंदासीं ऐं मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जेको दारुल उलूम देवबंद जो बानी हुई उन आखिरी वक्त में वसीयत कई मदरसन जे हलाइण जी पहिरें नंबर ते मौलाना फरमायो त मदरसे जी का भी प्रॉपर्टी न हुजे न जमीन न कारखानो न दुकान न फैक्ट्री बे नंबर ते का हिकड़े सेठ ते एतमाद न कजो हिकड़ो कराची जो सेठ तवा के चए त मां सॼे साल जो पगार दींदुसि राशन दींदुसि उन ते एतमाद न मौलाना फरमायो मदरसे जे हलाइण जे लाइ 2 शयूं ज़रूरी आहिनि हिकु ताल्लुक माल ख़ल्क़ ॿियो ताल्लुक मा अल्लाह मखलूक सां बि ताल्लुक हुजे अल्लाह सां बि ताल्लुक हुजे मौलाना फरमायो मौलवियो इन्हनि ग़रीबनि वटि वञो जेके ग़रीब आहिनि ॻोठनि में इन्हनि जे ॻोठनि में वञो वाइज़ इन्हनि खे कयो नसीहत इन्हनि खे कयो तबलीग इन्हनि खे कयो दर्स इन्हनि खे ॾियो बच्चा इन्हनि को वठो इन्हनि जा 5 रुपया 10 रुपया जेके तव्हांजे मदरसे में ईंदा ये हुकूमत ऐं सरमाएदारनि जे किरोड़नि को तव्हांजे लाइ भला था बाबा जेकॾहिं मौलवी अब्दुल हफीज़ जे हिन मदरसे खे 1100 जगह ज़मीन हुजे हा ही तव्हांजे ॻोठनि में अचे हा ॾहीं ग़रीबनि अन्न जे लाइ अचे कहिड़ी ज़रूरत आहे हिननि चाचड़नि ऐं घोटनि जी असांखे 1100 जगह ज़मीन तारे अचो ही कोन हिन मौलवी साहब के जेकॾहिं हिकिड़ो सेठ कराची जो चवे त सॼे साल जो मां तोखे ख़र्च ॾींदुसि पगारूं राशन ॿुधायो इहो मौलवी असुर जो उथंदो तहज्जुद ते इहो नमाज़ बि कोन पढ़ो चवंदो असांखे हर शइ मिले थी